मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 25 हिस्सो पहिरियों मश्क मारूदी सवाल एक्सरसाइज MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में असीं चैप्टर नंबर 13 जी एक्सरसाइज शुरू करे रहिया आहियूं ऐं इन एक्सरसाइज में पहिरियों जेको असांजो सेक्शन आहे उहो आहे सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, जंहिंखे असां MCQs बि चऊं था। ऐं उन खां बाद में सेक्शन बी में असां वटि न्यूमेरिकल्स हूंदा आहिनि। हिन वीडियो में सिर्फ़ु असीं सेक्शन ए यानी MCQs सॉल्व कंदासीं। तो सभ खां पहिरीं MCQs जे तरफ़ जेकॾहिं असां हलूं त उन जी स्टेटमेंट में चवे थो इन अ कॉन्केव मिरर द इमेज साइज़ डिपेंड्स अपॉन, चवे थो त कॉन्केव मिरर में इमेज जी जेका साइज़ आहे उहा कंहिं ते डिपेंड करे थी, ऑब्जेक्ट जी साइज़ ते या ऑब्जेक्ट जी पोज़ीशन ते या एरिया जेका कवर करे थो ऑब्जेक्ट उन ते या ऑब्जेक्ट जे शेप ते। सो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां कॉन्केव मिरर जी इमेज जी साइज़ जी ॻाल्हि कयूं त बेसिकली उहा डिपेंड कंदी आहे पोज़ीशन ऑफ द ऑब्जेक्ट ते, यानी हिते जेको असांजो करेक्ट आंसर थींदो उहो थींदो असांजो ऑप्शन बी, पोज़ीशन ऑफ द ऑब्जेक्ट। उन खां बाद में सेकंड MCQ जी तरफ़ जेकॾहिं हलूं त उन में चवे थो इन द नॉर्मल ह्यूमन आई द इमेज इज फॉर्म्ड, चवे थो आम इंसानी अखि में जेका इमेज ठहंदी आहे उहा किथे ठहंदी आहे, रेटिना जे अॻियां, रेटिना जे पोयां, रेटिना ते या लेंस ऐं रेटिना जे विच में। हिते असां करेक्ट ऑप्शन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त ऑलरेडी असां डिस्कस बि करे आया आहियूं त जेका ह्यूमन आई में इमेज ठहंदी आहे उहा ठहंदी आहे असांजी रेटिना ते, यानी ऑप्शन सी ऑन द रेटिना। ठीकु आहे। MCQ 3 जी तरफ़ हलूं प्यारा ॿारो, उन जी स्टेटमेंट में चवे थो व्हेन अ लाइट रे एंटर्स फ्रॉम अ डेंसर मीडियम इनटू अ रेयर मीडियम इट बेंड्स, चवे थो जॾहिं लाइट रेज़ जेके आहिनि, लाइट जा जेके शॉव आहिनि, किरण आहिनि, उहे कंहिं डेंसर मीडियम खां रेयर मीडियम जे तरफ़ वञनि था त पोइ उहे बेंड कहिड़े तरफ़ थींदा आहिनि, परपेंडिकुलर टू नॉर्मल, पैरेलल टू नॉर्मल या टुवर्ड नॉर्मल या अवे फ्रॉम नॉर्मल। जीअं त प्यारा ॿारो असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त जॾहिं लाइट जा जेके रेज़ आहिनि उहे डेंसर मीडियम खां रेयर मीडियम में वेंदा त उहे जेके बेंड थींदा आहिनि उहे थींदा आहिनि अवे फ्रॉम नॉर्मल। अगरि जेकॾहिं लाइट जा रेज़ रेयर खां डेंसर जे तरफ़ ईंदा त उहे पोइ थींदा आहिनि टुवर्ड्स नॉर्मल। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी MCQ 4 जे तरफ़ ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो इन अ कंपाउंड माइक्रोस्कोप एज कंपेयर टू एन ऑब्जेक्ट द आई पीस लेंस हैज़ अ फोकल लेंथ, चवे थो त कंपाउंड माइक्रोस्कोप में जेकॾहिं असां कंपेयर कयूं ऑब्जेक्टिव ऐं आई पीस लेंस जी फोकल लेंथ खे त उन में जेका आई पीस जी फोकल लेंथ आहे उहा जेको आहे ऑब्जेक्टिव लेंस जी फोकल लेंथ खां छा थींदी, ज़ीरो हूंदी, नेगेटिव हूंदी, स्मॉल हूंदी या लार्ज हूंदी। थोरो जेकॾहिं तव्हां दिमाग़ ते ज़ोर जो प्यारा ॿारो त ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं त जॾहिं असां कंपाउंड माइक्रोस्कोप खणंदा आहियूं त उन में जेका आई पीस जी फोकल लेंथ हूंदी आहे उहा एज कंपेयर टू ऑब्जेक्टिव लेंस जे उहा लार्ज हूंदी आहे। ठीकु आहे। त हिते असांजो ऑप्शन जेको आहे उहो डी आहे, यानी लार्ज। इन जो मतिलबु आहे त फोकल लेंथ जेका आई पीस जी आहे कंपाउंड माइक्रोस्कोप में उहा लार्ज आहे एज कंपेयर टू ऑब्जेक्टिव लेंथ। उन खां बाद में फिफ्थ MCQ जी तरफ़ हलूं था। हीउ जेको फिफ्थ MCQ आहे प्यारा ॿारो, हीउ हिकिड़ो न्यूमेरिकल आहे ऐं इन जी स्टेटमेंट में चवे थो व्हेन द एंगल ऑफ रिफ्रैक्शन इज 90 डिग्री एंड द रिफ्रैक्टिव इंडेक्स फॉर वाटर इज 1.33 द क्रिटिकल एंगल इज, चवे थो त पाणीअ जी जेका एंगल ऑफ रिफ्रैक्शन आहे उहा आहे 90 डिग्री ऐं उन जी रिफ्रैक्टिव इंडेक्स बि असांखे ॾिनी वई आहे उहा आहे 1.33। त क्रिटिकल एंगल पाणीअ जी छा थींदी, इन जा जेके ऑप्शन आहिनि उहे ही आहिनि त 48.8, 49.1, 50 या 51 डिग्री। सो प्यारा ॿारो, जीअं त ऑलरेडी असां डिस्कस करे आयासीं ऐं असां पहिरियनि लेक्चर्स में बि डिस्कस कयो आहे त जॾहिं रेज़ जेके आहिनि उहे रेयर मीडियम खां डेंसर मीडियम जे तरफ़ वेंदा आहिनि त उहे जेको आहे टुवर्ड्स नॉर्मल बेंड थींदा आहिनि। अगरि जेकॾहिं डेंसर मीडियम खां रेयर मीडियम जे तरफ़ वेंदा त पोइ उहे अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड थींदा आहिनि। ठीकु आहे। त हिते जेकॾहिं असां
उहा एंगल कढणु चाहियूं जेकॾहिं असांजा रेज़ जेको आहे त रेयर टू डेंसर मीडियम में वञनि था त अगरि उते असां उनजी इंसिडेंट एंगल कढणु चाहियूं त उनजे लाइ असां फार्मूलो यूज़ कंदा हुआसीं जेको आहे त स्नेल्स लॉ वारो। ठीकु आहे, हीअ आहे एन आहे असां वटि रिफ्रेक्टिव इंडेक्स साइन एंगल ऑफ इंसिडेंस डिवाइड बाय साइन एंगल ऑफ रिफ्रेक्शन। तो प्यारा ॿारो ऑलरेडी असां डिस्कस इहो बि करे आहियूं त जेका असांजी एंगल ऑफ इंसिडेंस आहे उहा ई असांजी जेको आहे त क्रिटिकल एंगल बि हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे हिते असां हिन फार्मूले खे असां रीअरेंज कंदासीं पर हिते असां छा था कयूं असांजा जेके रेज़ आहिनि उहे डेंसर मीडियम खां रेयर मीडियम जे तरफ़ वञनि था। ठीकु आहे, त हिते जेको आहे फार्मूलो असांजो ठहंदो उहो हिन तरीक़े सां ठहंदो त रिफ्रेक्टिव इंडेक्स इज इक्वल टू साइन एंगल ऑफ रिफ्लेक्शन डिवाइड बाय एंगल ऑफ इंसिडेंस। हाणे हिते असांखे ॿ वैल्यूज़ मिलियल आहिनि, हिकिड़ी असांखे एंगल ऑफ रिफ्रेक्शन मिलियल आहे, ॿियो असांखे रिफ्रेक्टिव इंडेक्स बि मिलियल आहे। त इहे ॿई वैल्यू असां हिते पुट कंदासीं हिन फार्मूले में। रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे असां वटि 1.33 पाणीअ जी ऐं एंगल जेका आहे उहा 90 डिग्री मिलियल आहे एंगल ऑफ रिफ्रेक्शन। हाणे हिते असांखे मालूम छा आहे करणो, एंगल ऑफ इंसिडेंस यानी क्रिटिकल एंगल। सो उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां साइन 90 डिग्री जी ॻाल्हि कंदासीं त साइन 90 डिग्री जेका हूंदी आहे उहा 1 जे बराबरि हूंदी आहे ऐं उन खां बाद में ही ॿई वैल्यू असां उते सेम रखियासीं। ठीकु आहे, हाणे छा था कयूं असां हिन ॿिन्ही खे जेको आहे त रीअरेंज कंदासीं यानी साइन एंगल ऑफ इंसिडेंस असांखे मालूम करणी आहे, ही जेको आहे त इक्वल हिन साइड खणी ईंदासीं त मल्टीप्लाई थी वेंदो ऐं जेको आहे त 1.33 खे हेठि डिवाइड में खणी ईंदासीं। सो हिन तरीक़े सां हिनखे असां लिखी सघूं था। उन खां बाद में जॾहिं 1 खे डिवाइड कंदासीं 1.33 सां त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 0.7518। उन खां बाद में प्यारा ॿारो असांखे मालूम छा आहे करणी, हीअ एंगल मालूम करणी आहे त साइन इक्वल हिन तरफ़ वेंदी त उहा नेगेटिव थी वेंदी। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां साइंटिफिक कैलकुलेटर में ही साइन इनवर्स हणी करे ही वैल्यू लॻाईंदव त तव्हांजो जेको वैल्यू ईंदो प्यारा ॿारो उहो ईंदो 48.75 डिग्री। ठीकु आहे, या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था 48.8 डिग्री। ठीकु आहे, हाणे इनखे राउंड ऑफ करे असां लिखियो आहे। हाणे इहो वैल्यू असां हिन ऑप्शन में ॾिसंदासीं त ऑप्शन में असांखे इहो वैल्यू किथे नज़र अचे थो, तो हीअ आहे असांजो ऑप्शन 1 यानी ए ऑप्शन। ठीकु आहे प्यारा ॿारो, त जेका क्रिटिकल एंगल थींदी वाटर जी उहा केतिरी थींदी, उहा थींदी असांजी 48.8 डिग्री। MCQs 6 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो टू व्यू डिम स्टार्स वी यूज़, चवे थो त घटि रोशनीअ में सितारा ॾिसण लाइ असां जेको आहे त कहिड़ो इंस्ट्रूमेंट यूज़ कंदा आहियूं, कंपाउंड माइक्रोस्कोप या सिंपल माइक्रोस्कोप, एंडोस्कोप या टेलीस्कोप। तो प्यारा ॿारो असां स्टार्स के यानी जेके स्पेस में असांजी शयूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ असीं जेको आहे त टेलीस्कोप जो यूज़ कंदा आहियूं यानी ऑप्शन डी जेको आहे हिते असांजो करेक्ट आहे। उन खां बाद में MCQ 7 जे तरफ़ हलूं था। चवे थो द ह्यूमन आई एक्ट्स लाइक यानी इंसान जी जेका अखि आहे उहा कंहिं वांगुरु जेको आहे त कमु कंदी आहे। तो प्यारा ॿारो इंसान जी जेका अखि आहे उहा एज़ अ कैमरा वांगुरु जेको आहे त कमु कंदी आहे। ठीकु आहे, यानी ऑप्शन ए असांजो करेक्ट आहे। MCQ नंबर 8 जे तरफ़ था हलूं ऐं उन में चवे थो अ मैग्नीफाइंग ग्लास फॉर्म्स एन इनलार्ज, यानी जेको मैग्नीफाई ग्लास आहे प्यारा ॿारो उहो इमेज खे इनलार्ज बि कंदो आहे ऐं उन खां बाद में ॿियो कहिड़ी तरीक़े जी इमेज ठाहींदो आहे, रियल एंड अपराइट, रियल एंड इन्वर्टेड, वर्चुअल एंड अपराइट या वर्चुअल एंड इन्वर्टेड। सो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां मैग्नीफाइंग ग्लास जी ॻाल्हि कयूं त मैग्नीफाइंग ग्लास हिकु त इमेज खे इनलार्ज कंदो आहे यानी वॾो करे ॾेखारींदो आहे। उन खां बाद में ही जेका इमेज ठाहींदो आहे प्यारा ॿारो उहो ठाहींदो आहे जेको आहे त वर्चुअल ऐं अपराइट इमेज। ठीकु आहे, यानी ऑप्शन जेको सी आहे उहो असांजो करेक्ट आंसर आहे। उन खां बाद में MCQ नंबर 9 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो द एंटायर लाइट इज रिफ्लेक्टेड इनटू द सेम डेंसर मीडियम विच इज कॉल्ड टोटल। चवे थो जॾहिं असांजी मुकमिल लाइट कंहिं डेंसर मीडियम मां साॻे ई जेको आहे त मीडियम में मुड़ी वञे त असां उनखे छा चवंदासीं, एक्सटर्नल रिफ्लेक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन या एक्सटर्नल रिफ्रेक्शन या इंटरनल रिफ्रेक्शन। तो प्यारा ॿारो जीअं त ऑलरेडी असां डिस्कस करे आहियूं त जॾहिं काई बि लाइट सेम मीडियम में मुड़ी वञे या सेम मीडियम में रिफ्लेक्ट थी वञे त असां उनखे छा चवंदासीं, उनखे असां चवंदा आहियूं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। ठीकु आहे, त हिते जेको असांजो ऑप्शन वेंदो उहो थींदो असांजो ऑप्शन बी यानी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। उन खां बाद में
हींअर असीं हलूं था वरी MCQs 10 जे तरफ़ ऐं इन में चवे थो त इन द ऑप्टिक फाइबर द कोर इज़ मेड ऑफ ग्लास और प्लास्टिक ऑफ रिलेटिवली चवे थो त ऑप्टिक फाइबर में जेको उन जो कोर हूंदो आहे उहो प्लास्टिक या ग्लास जो ठहियलु हूंदो आहे ऐं रिलेटिवली उहो छा हूंदो आहे उनजी जेका रिफ्रेक्टिव इंडेक्स हूंदी आहे उहा 0 हूंदी आहे या हाई हूंदी आहे या लो हूंदी आहे या न हूंदी अथसि त प्यारा ॿारो फाइबर ऑप्टिक्स में जेका रिफ्रेक्टिव इंडेक्स हूंदी आहे उहा हाई हूंदी आहे यानी हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे असांजो ऑप्शन बी यानी हाई रिफ्रेक्टिव इंडेक्स। उन खां बाद में MCQ नंबर 11 जे तरफ़ था हलूं ऐं उन में चयो थो अ मैग्नीफाइंग ग्लास इज़ आल्सो कॉल्ड हाणे मैग्नीफाइंग ग्लास खे छा चयो वेंदो आहे उनखे चयो वेंदो आहे सिंपल माइक्रोस्कोप यानी ऑप्शन सी इज़ अ करेक्ट ऑप्शन। उन खां बाद में MCQ नंबर 12 जे तरफ़ था हलूं ऐं उन में चवे थो द डिफेक्ट इन विच द इमेज इज़ फॉर्म्ड बियॉन्ड द रेटिना इज़ कॉल्ड चवे थो त अखि जो उहो नुक़्स जंहिंमें इमेज जेका आहे उहा रेटिना जे पोयां ठहंदी आहे उनखे छा चइबो आहे लॉन्ग साइटेडनेस शॉर्ट साइटेडनेस या ब्लाइंड स्पॉटिंग या इमेज डिफेक्ट। तो प्यारा ॿारो तो लास्ट लेक्चर में असीं ऑलरेडी डिस्कस करे आयासीं डिफेक्ट्स ऑफ विजन एंड देयर करेक्शन में इमेज जेका आहे उहा जॾहिं रेटिना जे बियॉन्ड ठहंदी त उहा छा हूंदी आहे उहा हूंदी आहे असांजी जेको आहे त लॉन्ग साइटेडनेस ठीकु आहे त हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन ए। उन खां बाद में MCQ नंबर 13 जे तरफ़ हलूं था उन में चवे थो द शॉर्ट साइटेडनेस कैन बी करेक्टेड बाय चए थो जेका शॉर्ट साइटेडनेस हूंदी आहे यानी वेझे वारी नज़र जेका हूंदी आहे उनखे कहिड़े उनखे छा सां जेको आहे त ठीकु कयो वेंदो आहे छा सां उनखे दुरुस्त कयो वेंदो आहे कॉन्वेक्स ग्लासिस सां या कॉन्वेक्स मिरर सां या कॉन्केव मिरर सां या कॉन्केव ग्लासिस सां। तो प्यारा ॿारो हिते बेसिकली उनखे लिखणो हुयो लेंसिस ठीकु आहे पर लेंसिस जॻह ते हुन ग्लासिस लिखिया आहिनि पोइ बि काई ॻाल्हि कान्हे का जेको आहे त हिन में असांजो जेको आहे त दुरुस्त ऑप्शन मौजूदु आहे ठीकु आहे त जेकॾहिं असां शॉर्ट साइटेडनेस जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त उनखे दुरुस्त करण जे लाइ जेको असां गिलास यूज़ कंदासीं या लेंस यूज़ कंदा आहियूं उहो असां कंदा आहियूं कॉन्केव लेंस या कॉन्केव ग्लासिस यानी हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन डी। उन खां बाद में MCQ नंबर 14 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो लेंसिस फॉर्म इमेजिस थ्रू चवे थो जेके लेंसिस आहिनि जेके बिलोर आहिनि उहे इमेज कंहिंजे करे ठाहिनि था उन जे अंदरि कहिड़ो फेनोमेना हूंदो आहे डिस्पर्शन रिफ्रेक्शन डायफ्रेक्शन या रिफ्लेक्शन। तो प्यारा ॿारो लेंसिस जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त लेंसिस जेका इमेज ठाहींदा आहिनि प्यारा ॿारो उहा ठाहींदा आहिनि जेको आहे त रिफ्लेक्शन जे थ्रू ठीकु आहे त उन में जेको फेनोमेना थींदो आहे उहो रिफ्लेक्शन वारो फेनोमेना थींदो आहे यानी ऑप्शन बी जेको आहे त उहो करेक्ट आहे। उन खां बाद में लास्ट MCQ जे तरफ़ हलूं था ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो टू इल्यूमिनेट द इनएक्सेसिबल प्लेसेस इन द टूथ डेंटिस्ट यूज़ चवे थो त ॾंदनि वारो डॉक्टर ॾंद जे न पहुचंदड़ हिसनि खे ॾिसण लाइ छा इस्तेमालु कंदो आहे यानी जेकॾहिं ॾंदनि वारे डॉक्टर वटि असां वञूं था ऐं हू असांजी जेको आहे त ॾंदनि खे ॾिसणु चाहे हिकु त फ्रंट वारा ॾंद जेके हूंदा आहिनि असांजा उन्हनि खे त नॉर्मल ॾिसी सघे थो पर जेके असांजा अंदरियां ॾंद हूंदा आहिनि पोइ उन्हनि खे ॾिसण जे लाइ कहिड़ो मिरर यूज़ कंदो आहे छा यूज़ कंदो आहे कॉन्केव मिरर हूंदो अथसि कॉन्वेक्स मिरर हूंदो आहे या कॉन्वेक्स लेंस हूंदो आहे या कॉन्केव लेंस हूंदो आहे। तो प्यारा ॿारो हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे असांजो कॉन्केव मिरर यानी कॉन्केव मिरर जो इस्तेमालु करे डॉक्टर जेको आहे असांजा जेके इनएक्सेसिबल जेको आहे त प्लेसिस इन टूथ आहिनि उन्हनि खे एक्सेस कंदो आहे उन्हनि खे ॾिसंदो आहे ठीकु आहे। सो प्यारा ॿारो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं इनशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।